वही दानिशरुख क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल नाज़ ग्राउंड न्यू यार्ड रोहड़ी में खान 11 ऐं LBGT टीमनि विच में खेडियो वियो। LBGT फतेह हासिल करे वरिती। ख़बर मूजिब शहीद दानिशरुख क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल नाज़ ग्राउंड न्यू यार्ड रोहड़ी में खेडियो वियो। LBGT जे कप्तान ज़ाहिद हुसैन शेख टॉस खटे पहिरीं बैटिंग करण जो फ़ैसिलो कयो। बैटिंग कंदे LBGT जी टीम मुक़रर ओवरनि में तेज़ तरीन बैटिंग कंदे मुख़ालिफ़ टीम खे 220 रन्सनि जो मुश्किल तरीन टारगेट ॾिनो। मुख़ालिफ़ टीम खान 11 ॾिनल टारगेट हासिल न करे सघी ऐं पूरी टीम 170 रन्सनि ते ढेर थी वई। अहिड़ी तरह कप्तान ज़ाहिद हुसैन शेख जी टीम खे फ़तेह नसीब थी ऐं टूर्नामेंट पंहिंजे नाले करे वरितो। मैन ऑफ द मैच इसरारुल हकमीन ऑफ द सीरीज़ इमरान जसकानी ऐं बेस्ट ऑफ कप्तान ज़ाहिद हुसैन शेख खे ॾिनो वियो।